दोस्तों, शहीद सूर्य बादशाह पीर साहिब पगारो उनजो ख़ानदान और जमायत के सिलसिले में ही मुझे बियो वीडियो लेक्चर है। इन मज आऊँ कुछ नुक़्तनि की वज़ाहत कंदुसि त पीर पगारे की तकरूरी अमल में किएं ईंदी है, उनके केरु चूंडींदो है, इन जमायत जो निज़ाम किएं हले थो, कंहिं ठाहियो, उन खां पोइ हिन जमायत में सालिम फ़र्क़ जा फ़िरक़ा किएं वजूद में आया, उनजो पस मंज़र छा हो, ख़लीफ़े नबी बख़्श ख़ान लगारी या उन जे फ़र्ज़ंद ख़लीफ़े ग़ुलाम नबी लगारीअ जो छा किरदार हो फ़र्क़ जमायत ठाहिण जे सिलसिले में। त इन्हनि चई नुक़्तनि जी आऊं वज़ाहत हिन लेक्चर में कंदुसि। जॾहिं बि मौजूदु पीर पगारो पंहिंजी फितरी ॼमार पूरी कंदो आहे ऐं हू वफ़ात पाईंदो आहे त उनजी तदफ़ीन एसी ताईं रोकियल हूंदी आहे जेसि ताईं नए पीर पगारी जी पगदारी या उनखे कलंग या छट या ताज नथो पारायो वञे। त हिन जमायत जो तरीक़ेकार इहो आहे त 12 चौकियूं आहिनि, हर चौकी जो हिकिड़ो ख़लीफ़ो आहे ऐं उन्हनि जो वरी हिकिड़ो मुख्य ख़लीफ़ो आहे। उहे सभु हिकु बंदि कमरे में इजलास कंदा आहिनि ऐं उहो इजलास तेसी ताईं जारी रहंदो आहे जेसी ताईं को हतमी फ़ैसिलो नथो थिए। उन में 2 कलाक लॻनि या 12 कलाक लॻनि, पर बहरहाल उहो इजलास पुॼाणी ते पहुचंदो आहे। पोइ ख़लीफ़ा जेको फ़ैसिलो मुतफ़िक़ थी कंदा आहिनि उनखे पग या कलंगी या छट या ताज पाराए पीर पगारो मुक़ररु कयो वेंदो आहे। इन जो मतिलबु इहो कोन्हे त ख़लीफ़नि जी मर्ज़ी जंहिंखे वणे तंहिंखे पीर पगारे जो ताज पाराए छॾीनि, ईअं न आहे। इन जो मक़सदु इहो आहे त सिंध जी रिवायत मुताबिक़ वॾे पुट खे पग जो हक़ मिलियल आहे ऐं हक़दार उहो आहे। त ख़लीफ़ा जमायत जा इन ॻाल्हि खे यकीनी बनाईंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि त वॾो पुटु ज़िंदा आहे या अॻूणे मरहूम पीर साहिब पगारे ख़लीफ़नि मां कंहिंखे या ज़िबानी या लिखत में ख़ानदान में का वसियत त नाहे छॾी त मूंखां पोइ कंहिंखे पग ॾिनी वञे। त इन्हनि ॿिनि ॻाल्हियुनि खे यकीनी बनाइण लाइ त वॾो पुटु जेकॾहिं ज़िंदा आहे त पहिरियों हक़ उनजो आहे ऐं ॿियो त का वसियत जेकॾहिं आहे त उनजी रोशनी में फ़ैसिलो कजे। सिर्फ़ु इहे 2 ॻाल्हियूं ॾिसण लाइ उहा मीटिंग थींदी आहे, उन खां पोइ मुतफ़िक़ फ़ैसिलो थींदो आहे। जंहिंजो नालो हूंदो आहे उनखे पीर पगारे जो ऐलान कयो वेंदो आहे, उनखे कलंगी चओ, पग चओ, छट चओ या ताज चओ, उनखे पाराए उहे ख़लीफ़ा ख़ानदान जा समूरा मर्द उनजे हथ जी बैत कंदा आहिनि। उन जी अॻुवाणी में मरहूम पीर पगारे जी जनाज़े निमाज़ जेका थींदी आहे तदफ़ीन थींदी आहे। त हीउ हिकिड़ो तरीक़ेकार आहे। हीउ जीअं त हिकिड़ो रूहानी पीरी मुर्शिदी जो सिलसिलो आहे, को सियासी उहिदो कोन्हे, तंहिंजे करे हिकु दफ़ो जेको पगारो मुक़ररु थींदो आहे उहो सॼी ज़िंदगी पगारो रहंदो आहे जेसी ताईं हू ज़िंदा आहे। पगारो रिटायर नाहे थींदो, पगारो इस्तीफ़ा नाहे ॾींदो। हीउ निज़ाम कंहिं क़ाइमु कयो, चौकियुनि जो निज़ाम कंहिं क़ाइमु कयो, कॾहिं खां थियो, त उन सिलसिले में असां वटि जेका सिंध जी तारीख़ आहे या ख़ुदि जमायत जी तारीख़ आहे उनखे असां जॾहिं ॾिसूं था त हीउ जमायत जो निज़ाम चौकियुनि वारो इहो 4 पीर पगारो सैयद हिज़्बुल्लाह शाह जंहिंखे तख़्त धणी पिणु चयो थो वञे, यानी उनजो मुदो 1848 खां 1890 ईस्वी ताईं जेको पीर पगारो हुन इहो सॼो सिस्टम क़ाइमु कयो सॼी सिंध में। इवन राजस्थान जी चौकी जेका हाणे भारत में आहे त उन 12 चौकियूं क़ाइमु कयूं हुयूं ऐं हर चौकी जो हिकिड़ो ख़लीफ़ो मुक़ररु कयो, वरी उनजो हिकिड़ो मुख्य ख़लीफ़ो मुक़ररु कयो। त उन दौर मंझि कड़े गंवर जो ख़लीफ़ो महमूद वॾो मुख्य ख़लीफ़ो ऐं ख़लीफ़ो नबी बख़्श ख़ान लगारी जेको सिंध जो तमामु वॾो शाइर थी गुज़रियो आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां पोइ 19वीं सदीअ में उहो पीर साहिब जो ख़लीफ़ो बि इहे तमामु वॾा नाला हुआ। हुनजो सॼो जमायत जो निज़ाम ठाहियो ऐं उन मंझि इन हद ताईं जो जमायत जा जेके बि मुरीद आहिनि, मोतक़द आहिनि, उन्हनि जा जेकॾहिं पाण में बि झेड़ा थियनि था त उहो पुलिस में न वञनि, कोर्टुनि में न वञनि, उहो पाण में पंचायती फ़ैसिला कनि, दरगाह ते अची फ़ैसिला कनि, उन्हनि जो ॾन ख़ज़ानो कीअं जमा थिए थो ऐं सफ़र ते पीर साहिबु निकिरे थो त दावतुनि जा सिलसिला, मतिलबु जेको बि उनजो सिस्टम आहे उहो सॼो उहो जमायतूं हलाइनि थियूं, चौकियूं हलाइनि थियूं ऐं हिकिड़े इंतिहाई मुनज़म तरीक़े सां उहा शइ जेका आहे सा थिए थी। ऐं इन ॻाल्हि खे तक़रीबन 100 साल खां मथे जो अरसो गुज़री चुको आहे। त हिकिड़ी मुनज़म तरीक़े सां जमायत हले थी ऐं उन जा समूरा कम जेके इंतिहाई सख़्तु ज़ाब्ते सां थियनि था। ऐं जेकॾहिं को मुरीद उन्हनि फ़ैसिलनि जी भञकड़ी करे थो त उनखे उन जूं सज़ाऊं बि मिलनि थियूं। त हीअ जेका जमायत थी, जीअं मूं गुज़िरियल वीडियो में ॿुधायो त अंग्रेज़नि जो जीअं सिंध ते हमिलो ऐं कब्ज़ो थियो त अंग्रेज़नि 2 ॻाल्हियूं शुरू कयो। हिकु त जेके बि बाअसर माण्हू आहे, ख़ासि तौर ते पीरी मुर्शिदी वारा रूहानी सिलसिला, उन्हनि में गादीनि में केरु वेहे उन तां उन्हनि हथ चुराण करणु शुरू कई। मिसाल जे तौर ते इहा साॻी हथ चुराण जेका आहे पीर अली गौर शाह जे वक़्त में बि थी हुई, ॿिए पीर पगारे जे दौर में। उन वक़्तु ख़लीफ़ो नबी बख़्श ख़ान लगारी, ख़लीफ़ो महमूद इहे सभु ज़िंदा हुआ, उन्हनि इन शइ खे रोकियो छो त अंग्रेज़ चाहींदा हुआ त अहिड़ो माण्हू वेहे गादी ते जेको
असांजो तरफ़दार हुजे। जमायत इन ॻाल्हि खे हीअं सम्झो त अंग्रेज़ ग़ैर मुस्लिम हुकुमरान आहे, नसारा आहे, ईसाई आहे, हुन जो इहो हक़ु नाहे त हू असांजे गादीअ जे मामलनि में मुदाख़लत करे। पगारो केरु थींदो इहो फ़ैसिलो जमायत खे उनजे मुरीदनि खे करिणो, वक़्त जे हाकिमनि खे इन में दिलचस्पी न हुजणु घुरिजे। ॿी ॻाल्हि त पीर हिज़्बुल्ला शाह जेको टियों पीर पगारो, उन लाइ बि तारीख़ ॿुधाए थी त शकी तौर ते इहा रिवायत खेसि ज़हर ॾिनो वियो हुयो। यानी ॿ ॻाल्हियूं साम्हूं आयूं, हिकु त पीर पगारी जे तक़रर में सरकार जी मुदाख़लत, ॿियो त पीर जी ज़िंदगीअ खे ख़तरो। इहे ॿ ॻाल्हियूं अहिड़ियूं हुयूं जंहिंजे लाइ जमायत ॾाढी हिसास हुई ऐं उन्हनि सॼी रिथाबंदी इन पस मंज़र में कई त जेका बि तक़ररी थिए उन में कंहिंजी बि मुदाख़लत न हुजे ऐं पीर साहिब जी ज़िंदगीअ खे हर सूरत में बचाइणो, उन जे लाइ जानिसार पैदा कया वञनि। त इन तरीक़े सां फ़र्क़ु जमायत जा आहिस्ते आहिस्ते बुनियाद पवणु शुरू थिया, पर उहो बाज़ाब्ता बुनियादुनि जो बाद में अॻिते थियो। इन दौरान ई यानी सिंध ते अंग्रेज़नि जे हमले कब्ज़े खां अॻु में, थोरो ई अॻु में 1830 ईस्वीअ में 1833 ईस्वीअ में 30 जे ॾहाके में सिंध ते शाह शुजा हमलो कयो ऐं खरड़ी जे मैदान ते जेको ख़ैरपुर ज़िले में आहे उते जंग लॻी, जंहिंमें सिंध जे टालपुर हुक्मराननि जूं फ़ौजूं बि विड़ियूं हुयूं ऐं जीअं त ख़ैरपुर ज़िले में उहो मैदान हो त पीर साहिब पागार जा हुर बि सिंध जी मज़ाहिमती जंग में उते विड़िया हुआ ऐं उन वक़्तु ख़लीफ़ो नबी बख़्श खान लगारी ज़िंदा हो। ख़लीफ़ो नबी बख़्श लगारी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां पोइ 19वीं सदी जो वॾो शाइर आहे ऐं उनजो रिसालो ख़लीफ़े नबी बख़्श लगारी जो रिसालो सिंधीअ में छपियल आहे। ऐं सलाह ॾींदुसि सभिनीनि खे त उहो ज़रूरु पढ़नि। ख़ासि ॻाल्हि उन रिसाले जी इहा आहे त उन में सुर केॾारो जेको आहे उहो खरड़ी जी जंग जे बारे में आहे। हालांकि उन खां अॻु में सिंधी शाइरीअ में रिवायत इहा हुई त जेको सुर केॾारे जो मवादु हूंदो हो, मौज़ू जेको हूंदो उहो करबला जो वाक़ियो ऐं हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम ऐं उनजे आल खाना जी शहादत उनजो मौज़ू हूंदा। पर ख़लीफ़े नबी बख़्श लगारी सुर केॾारे में खरड़ी जी जंग खे पंहिंजो मौज़ू बनायो ऐं मशहूरु शेर जेको आहे ऐं हिते तव्हांखे ॿुधायां थो जेको आहे त खरड़ी खाए रत भत न विझे वात में, पिड़ में पहलवाननि जे पेई परखे पत, जिनी नेण निसत नीह न लाए तिनसी। त ख़लीफ़े नबी बख़्श खां पोइ उनजो फ़र्ज़ंद ख़लीफ़ो ग़ुलाम नबी, उहो पीर हिज़्बुल्ला शाह जो हम असर बि हो। हुन इन ॻाल्हि खे हथी बनाई त गादीअ में मुदाख़लत सरकार जी न हुजे ऐं मुर्शिद जो सिर महफ़ूज़ हुजे, साज़िशुनि खां बचाइजे उनखे। उन जे लाइ जेका सालिम जमायत जूं 12 चौकियूं हुयूं उहो त पीर साहिब पाण ठाहियूं हुयूं, पर हिन इन ॻाल्हि खे बुनियादु बनायो त जीअं ख़ुदा हिकु आहे, रसूल हिकु आहे, क़ुर हिकु आहे, तीअं मुर्शिद बि हिकु हूंदो ऐं मुर्शिद जो पुटु भाउ भाइटिया भाणेजा मिट माइट एतिराम भले कजे, पर हुकुम सिर्फ़ु मुर्शिद जो हलणो आहे। इन बुनियाद ते हू फ़र्क़ु जमायत हिकिड़ी ठही, माना उन्हनि खे एतिरा रासिखुल अक़ीदा हुआ, यानी ॿियनि लफ़्ज़नि में चइजे त कटर हुआ, जो इवन पंहिंजी जमायत सालिम जमायत जे माण्हुनि जे बि थान में खाईंदा पीअंदा कोन हुआ। हुन जी प्लेट हू पाण सां गॾु अलॻि खणंदा, गिलास पंहिंजो अलॻि रखंदा हुआ ऐं हू कंहिं बि दलील खे ॿुधण लाइ तयारी न हूंदा। पीर साहिब हुन जो मतिलबु ख़ुदा रसूल क़ुर खां पोइ हू ई हुनजो लीडर। केर बि हुनजी शान में गुस्ताखी जेकॾहिं कंदो त हुनखे मरण मारण लाइ तयारु थी वेंदा। त फ़र्क़ु जमायत जो बुनियादु जेको हो हितां खां पियो ऐं इहो ई जमायत हुई, फ़र्क़ु जमायत जो ई इहो टोलो हो। इहे माण्हू हुआ जेके जानबाज़ आहे, सरफरोश आहे, वेड़ू हुआ ऐं अंग्रेज़नि जे लाइ वॾी परेशानी जो सबबु इहे माण्हू। उन्हनि मंझां जीअं मिसाल ख़ैरपुर स्टेट जा मीर अंग्रेज़नि जा तरफ़दार आहे, हिमायती आहे। मीर अली मुराद ख़ान ते हिकिड़े संजराणी फ़क़ीर हुर फ़क़ीर हमिलो कयो। मीर साहिब त बची वियो पर हू मारिजी वियो ऐं उन केस में जेको आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि ते केस दाख़िल थिया। अंग्रेज़ सरकार कोर्टूं क़ाइमु कयूं। ख़लीफ़े बहादुर लगारी ऐं ख़लीफ़ो ग़ुलाम नबी लगारी जेको ख़लीफ़ो हो, ख़लीफ़े नबी बख़्श खान जो फ़र्ज़ंद हो, जंहिं फ़र्क़ु जमायत जो बुनियादु विधो, उन जे माना ग़ैर हाज़ुरीअ में उनखे सज़ाए मौत ॾिनो। पीर साहिब नाराज़ थियो फ़र्क़ु जमायत जे कुझु माण्हुनि जे कुझु कमनि जे करे। कुझु माण्हुनि जी हुते आमद दरगाह ते बंदि करे छॾी ऐं हुनखे बि जॾहिं ख़बर पई साईं नाराज़ आहिनि त हू सिंध छॾे मके हलियो वियो। हिजाज़ तरे सॾिबो मको ऐं उते ई रहियो। त अहिड़े तरीक़े सां फ़र्क़ु जमायत जे बुनियाद खां पोइ गादी जा जेके मामला हुआ, अंग्रेज़ सरकार जेको आहे
उन्हनि ईअं सम्झो त उहा हिन जमायत जे अंदरि हिकिड़ी मतिलबु रासिखुल अक़ीदा माण्हुनि जो टोलो बि आहे जेके मरण मारण लाइ बि तयारु आहिनि हिननि जो पंहिंजो हिकिड़ो निज़ाम आहे पंहिंजी पंचायत आहे पंहिंजो हिकिड़ो ख़ज़ानो आहे पंहिंजो हिकिड़ो फंडिंग जो तरीक़ेकार आहे त उन्हनि खे इहे सभु शयूं ऐं पीर साहिब पघारो असांजे दरबार में बि कोन थो अचे असांजे टालपुर अमीर जेके असांजे ताज आहिनि उन्हनि सां बि कोन था ठहनि इहो सॼो हिकिड़ो मवाद हो पस मंज़र हो जंहिंजे करे अंग्रेज़नि और जमायत जे विच में दुश्मनी जा सिलसिला जेके आहिनि से शुरू थी विया हुआ अंग्रेज़नि जे ई दौर में त अॻिते हली करे जॾहिं इहे सभु शयूं वधीक तेज़ीअ सां थियणु थियूं त पोइ उन में टकराव बि थियणु डर हो ज़ाहिर ॻाल्हि आहे ऐं उन पस मंज़र में असां ॾिसूं था त पोइ जेको ॿी हुर तहरीक जेका शुरू थी जंहिंजो मर्कज़ मखी जो ॿेलो सागड़ में थियो ऐं जंहिंमें बच्चू बादशाह गोलू गवर्नर पीरू वज़ीर जिन पंहिंजी आज़ादु हुकुमरानी जो ऐलान कयो अंग्रेज़ सरकार खां ढल न ॾियण जी अपील कई ऐं उन्हनि पंहिंजी हुकुमरानी क़ाइमु कई जिन खे 12 ॿ चयो थो वञे उहो वरी उनजो तफ़सील असां टी वीडियो में ॾींदासीं महिरबानी